वासिन ठिकराते वेझो फाइल मेंगवाल जी बाज़ियाबी लाइ मेंगवाल बिरादरी ऐं ॻोठाणनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां ॾिसूं था अली नवाज़ महर जी ही रिपोर्ट। नाज़रीन इन वक्त मौजूद आहियूं ठिकराठोला ॻोठ रिडबिट में, जिथे गुज़रियल रात मेंगवाड़ बिरादरी जी नौजवान नारी के पिताफी बिरादरी के माण्हुनि हथियारनि के ज़ोर ते अगवा करे खणी विया आहिनि, जंहिंजी बाज़ियाबी के लाइ हितों जा ॻोठाणा ऐं मेंगवाड़ बिरादरी सरापा एहतजाज आहिनि। वधीक एहतजाज कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदसि छा चवणु आहे। पिताफी बिरादरी जा छोकिरी असांजी अगवा करे आहिनि हथियारनि जे ज़ोर ते। असां मिसकिन आहियूं, असांजी मदद कई वञे। असांजी पुलिस ऐं ज़िम्मेदारनि पिताफी सरदार बारी खान पिताफी की अपील है, सरदार महमूद बख्श खान मार्जन अली गौर खान मेरा खुदा वास्ते असांजी मदद कई वञे। असांजी नियाणी अगवा थी ज़ुल्म थिया, असांजी छोकर वापस कम समझे असां पिताफिन के मेहरबानी कयूं, चऊंस था सुठो इहो आहे, बहितर आहे। सम्झे ॻोठ में पाड़े के ॾिसे हर टाइम सम्झे अचण वारा माण्हू आहिनि, पाड़े सां असांजी का बि दुश्मनी न आहे। उन्हनि सां महिरबानी करे असांजो नंग वापस करे। हेॾो ज़बरदस्ती दीनी दास्ती हथियारनि सां चार ॼणा हथियार पिताफी बिरादरी सां तालुक रखनि था। हिकिड़े जो सामान नालो आहे, ठीकु आहे, ॿियों जो वॾो भाउ जेको अला ऐं ॿ ॼणा ॿिया हुआ गुमनाम नाले सां। केरु असांजी मदद नथो करे। हिन टाइम ताईं पुलिस कुझु बि न कयो आहे, हिकिड़ो बि माण्हू हुननि जो इहो न कयो आहे। दर खड़कायो, दर खड़के खां अॻु में मां बसि दर खड़कियो त मां चको पाड़े जो माण्हू ईंदो आहे। मां दर जो खोलम, दर खोलण में मूंखे धिको ॾेई मुंहिंजी छोकिरी ज़ोरी खणी आहे। असांखे संदो बाज़ू खपे, छोरी ॿार आहे, मां नानी आहे, जतीम न्याणी, हुनजो पीउ वीचारो कराची रंग जो कमु कंदो आहे। इहो हिकिड़ो ओसामो हुयो, हिकिड़ो नजीबुल्ला हुयो, इन्हनि ॿिन्हिनि खे मां सुञाणा थो, चङे नमूने सुञाणा थो। कुरारी खे धिको ॾिनो, कुरारी किरी पई, कुरारी खे मां संभालण में लॻी पियो मई। मां चयो इन खे धकु लॻाइण अलाए छा, इन हिसाब सां मां वरी उन ॾे हली वियो मई। पोइ ॾिठो मां त कुरारी जो ख़ैर बराबरि हो वरी होई सोई माना खयूं हलिया विया आहिनि हथियारनि जो ज़ोर सां। महिरबानी करे असां अपील कयूं था SSP सखर, DSP पनवाकिल, SHO मुबारकपुर, सरदार मोहम्मद बख्श महर, सरदार अली गौर खान महर, सरदार बारी खान पिताबी खे असां अबोज बिरादरी अपील कयूं था त महिरबानी करे असांजो रंग वापसि कया। डंडे जे ज़ोर ते ऐं हथियारनि जे ज़ोर ते उन्हनि खां छोकिरी अगवा करे विया आहिनि। असां SSP सखर साहब खां, DSP पनवाकिल खां, SHO मुबारकपुर खां मुतालबो कयूं था त फौरी तौर ते छोकिरी बाज़ियाब कराए वञे। कैमरामैन करम अली मातम सां गॾु अली नवाज़ महर, धरती TV न्यूज़ ठिकराठो।